الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين. إياك نعبد وإياك نستعين. اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم. ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون. ما قال محمد أبا أنا من رجالكم ولكن رسول الله خاتم النبيين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. صلى الله عليه وسلم النبي الكريم ونحن على ذلك الآمين والحمد لله رب العالمين. الله عليم. मैं इल्तिजा दुआ सब करे रहे आई हूँ. मेरे जे दौरान मेरे खा कुछ नहीं याद जेकी फकीर रियाजत दरबार में करे रहा है मौला उन्हें जी रियाजत कबूल करवाए. मुकम्मल से अपना नगर की सबिलिल्लाह जारी रहो. मौला उनके मकबूल कर फरमाए. असी औलियाए किराम के जिंदा जाने जो हुई रहा असा जो ईमान आहे औलिया जिंदा है. इन मेले के दौरान खास करे जन पंहिंजो रियाज़त अली दे शहादत जाम हासिल कयो. मौला उन्हनि जी शहादत खे रंगो ते आख़िरत ताईं जारी करे. उन्हनि शहीदनि जो तोहफ़े असां जूं बि अत करण वारे रसूल अदा फरमाए. जहिड़ी तरह सां हुसैन अलैहिस्सलाम जी हाज़िरी में शहादत ॾियण वारो हुर रोज़ जो जहान में उनजो नाम रोशन आहे. हिते महबूब जी रियाज़त अली ते जेके शहीद थियल आहिनि मौला उन्हनि जो नाम ईअं रोशन करे फरमाए. यकीन हादसे में मरीज़ ज़ेर इलाज थी विया आहिनि. उन्हनि जे लाइ बि हिन दुआ में असीं इल्तिजा करे रहिया आहियूं त मौला उन्हनि खे बि जल्दीअ में सेहत याब करे फरमाए. हिन मेले जे दौरान जेके हज़रात पहुतल आहिनि पंहिंजूं आरज़ू तमन्नाऊं खणी हिन मेले में दुआ खातिर दाख़िल थियल आहिनि. मौला सभिनी जूं उहे उम्मत जूं आसा पूरा करे. रियाज़त लीडरनि सिकवारनि सभिनी जे वास्ते हीअ दुआ आहे त मौला रे औलाद वारनि खे नेक ऐं सालिह औलाद अता फरमाए. जंहिंजे मथां जेकी दुख सुख दर्द आहिनि ऐं उहे बि हिन बारगाह दरगाह इलाहीअ में हाणे हाज़िर थिया आहिनि त असां इन ख़ुदि यादि थींदासीं. मौला उन्हनि जो उमेदवार असीं पंहिंजी ख़ताउनि खे ज़ाहिरी ज़बानों बयान करण जी सघ नथा रखी सघूं पर जेकी असांजी दिल जूं आरज़ू घुरिजूं आहिनि मौला
उन्हनि खे बि क़बूल करणु फरमाए। अल्लाह सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम अजमईन। रब्बना आमना मुझे मौला तुम्हारे जीव से जाते न पिता गुजारी असा पंहिंजे खज़ान सां शर्माए रहिया आहियूं पर तुंहिंजी उन रहम लॻे वसीअ ॾिसी करे बार बार तोखां दुआ करे दुआ तो तुखे तेरे दरबार जो ॾेई करे अर्ज़ु कयूं था इन दरबार जे सदके असांजो जेके आहियूं दुआऊं मुस्तजाब उन दरगाह घणी खे अर्ज़ु करे रहिया आहियूं त असांजो जेके आरज़ूं आहिनि जेके तमन्नाऊं आहिनि अल्लाह चाहिए गेट खोल Oh,